नाज़िन सिंध हाई कोर्ट हैदराबाद के आईनी बेंच लम्स यूनिवर्सिटी डामशर की रिहायशी कॉलोनी में रिटायर्ड मुलाज़िमन ऑफिसरनि ऐं डॉक्टरनि खां फौरी तौर ते घर खाली कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम पिता अब्दुल रसूल चांड खां। जी अब्दुल रसूल, इन हवाले सां वधीक छा अपडेट आहे? जी हाँ, बिल्कुल सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद लम्स यूनिवर्सिटी के रिटायर्ड डॉक्टर मुलाज़िमन ऐं ऑफिसरनि खां जेके जंहिंजे हेठि घर इस्तेमाल आहिनि सरकारी उहे खाली कराइण जो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे, जॾहिं त समूरा रिटायर्ड अमलदार फौरी तौर ते घर खाली करे जंहिंखां पोइ यूनिवर्सिटी खे इहो हुकुम कयो आहे त उहा जेका रिपोर्ट आहे उहा अदालत में जमा करे वञे। जॾहिं सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में डॉक्टर गुलशन आरा 2016 में दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जंहिं ते अॼु फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। जॾहिं त फ़ैसिले ॿुधाइण खां पोइ अॼु अदालत इहो हुकुम जारी कयो आहे त लायकन मेडिकल यूनिवर्सिटी जे समूरनि रिटायर मुलाज़िमनि अमलदारनि तोड़े डॉक्टरनि जे ज़ेर इस्तेमाल जेके सरकारी घर आहिनि उहे फौरी तौर ते खाली कया वञनि। जॾहिं त घर खाली करण खां पोइ जेका उहा रिपोर्ट आहे उहा अदालत में जमा कराई वञे। जॾहिं त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जी जेका आईनी बेंच आहे जस्टिस अदनान करीम मेमण ऐं जस्टिस रियाज़त अली साहड़ ते मुश्तमिल जेका डिवीज़नल बेंच आहे उन्हनि अॼु फ़ैसिलो ॿुधायो आहे। जॾहिं त 2016 में डॉक्टर गुलशन आरा तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई, जॾहिं त उन 2016 यानी 10 सालनि खां पोइ अॼु अदालत अहिड़ो हुकुमनामो जारी कयो आहे त लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जा जेके रिटायर्ड सरकारी मुलाज़िम आहिनि, तोड़े अमलदार तोड़े डॉक्टर आहिनि, उन्हनि जे ज़ेर इस्तेमाल जेके सरकारी घर आहिनि उहे फौरी तौर ते खाली कराए लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी खे हुकुम ॾिनो वियो आहे त उहा जेका रिपोर्ट आहे उहा फौरी तौर ते अदालत में जमा कराई वञे। जी अब्दुल रसूल, तफ़सील का आगाह करण जे लाइ तव्हांजी महिरबानी।